वस्सलातु अला नबीय्यिह वल वज़्नु वल फ़ज़्नु वल अद्लु वन नज़्मु वल अज़्मु बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरुल खल्क़ जदीरना अअज़मुल खल्क़ व अनवरुल खल्क़ व अकमलुल खल्क़ व अशरफुल खल्क़ व अजमलुल खल्क़ व अहसनुल खल्क़ मिनल हुस्नि वल इदारा वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसयुजन्नबुहल अत्क़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वज्हि रब्बिहिल अअला वलसौफ़ यर्ज़ा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा कुहूल अहलिल जन्नत फ़अबू बकर व उमर सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आशिक़ रसूल सहाबा अहल बिदा ग़ुलाम ॾाढा मुझे साईं ते सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं। जेके सोने सिद्दीक जा आशिक़न ॾाढा चवनि सुभान अल्लाह। जमादो सानी जो महीनो आहे, ताज़ो जुमो गुज़रियो आहे। 22 जमादो सानी खलीफ़ा बिला फसल रफ़ीक़ फ़िस सफ़र वल हज़र। इन महीने में उन सोने अबू बकर सिद्दीक़ जो वसाल थियो आहे, जेको हींअर बि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां साए रोज़े में भाकुर में सुतो पियो आहे। दिल थी चाहे त सहाबा जे सरदार सोने अबू बकर जो शान पढ़ा, ताकि हिन महीने जो हक़ अदा कया। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं और उनके नक्शे कदम से उसूल बनते हैं।
अरे गाफिल मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ, जिनके घर से दुल्हा खुद रसूल बनते हैं। सानी असनैन गे वो अल्लाह का शेदाई गे, मर के बेपहलुए मोहम्मद में जगह पाई है। या तो सिद्दीक के औसाफ का इकरार करो, वरना लाजिम है कि कुर्बान का इनकार करो। जिसको सिद्दीक खुद खुदा ने कहा और सिद्दीक ही मुस्तफ़ा ने कहा, जिसको सिद्दीक सब औलिया ने कहा और उसको सिद्दीक ही मुर्तज़ा ने कहा। मैं भी कहता हूँ सिद्दीक सिद्दीक है, जो न सिद्दीक माने वो जिंदीक है। अल्हम्दुलिल्लाह चौथों सालानो जलसो इन गोठ राजी लाखो घोटकी में मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब आशिक रसूल आशिक कुरान ख़तीब सिंध बलोचिस्तान हज़रत मौलाना साईं रियाज़ अहमद सुमरो साहब जे वास्ते सां अवां जे गोठ में भाऊ कारी आमिर हुसैन लाखो साहब, भाऊ सिबगतुल्लाह लाखो साहब ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि जे बार बार राब्ते सां जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते चइनि 5 सालनि खां पोइ वरी अल्लाह ताला हिन ॻोठ जी मस्जिद में ॿियों दफ़ो क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। लाखनि 4 सालनि खां पोइ यादि कयो, वरी अल्लाह कंदो 4 सालनि खां पोइ यादि कंदा। हाँ अल्हम्दुलिल्लाह अॼु साहब लॻे थो अॻे घुरायो हो। अल्लाह से मुझी हाज़िरी पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए, खानपुर शिकारपुर को लंबो सफ़र कराए। अल्लाह साईं को दुआऊं घुरंदे सफ़र में अवां वटि पहुता आहियूं। मुझा दोस्तों, असां जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा असां सहाबा जा भी ग़ुलाम आहियूं त अहल बैतन जा भी ग़ुलाम आहियूं। असां जी हिकिड़ी अख शान सहाबा आहे त ॿी अख शान अहल बैत आहे। केर अबू बकर सिद्दीक जंहिंजो वसाल हिन महीने में थियो आहे, वो अबू बकर जेके सब खां पहिरों जवानीअ में 38 साल जी उम्र में मिठे मोहम्मद जो कलमो नसीब थियो आहे। हिकिड़ो ॿियो तकीर करे त नऊज़ बिल्लाह चए अबू बकर मुसलमान ही नहीं, गलत पियो चवे। मां चयो चरिया सिद्दीक के न ॻाल्हाए, चरिया मोहम्मदी दीन में सब खां पहिरों कलमे जो रवाज ही अबू बकर सिद्दीक विधो आहे। अब आहे के मस्जिद ठाराए, को मदरसो ठाराए, मौत बरहका पाण वींदो अल्लाह ॾे। मस्जिद आबाद आ त ठहराइण वारे जे खाते में सवाब ॻाल्हायो लिखबो रहबो हलंदो रहंदो। त इस्लाम में पहिरों कलमो अबू बकर पढ़ियो आहे। क़यामत ताईं जेके भी कलमो पढ़दा मुसलमान थींदा सभिनी जो सवाब सिद्दीक जे खाते में। अल्लाह अकबर कबीरा। केर अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको पुछा था कन साहबा सिद्दीक तो के केड़ी शे प्यारी आ, अबू बकर साईं तो फरमाए हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन। चो सुभान अल्लाह। सिद्दीक तो चे मां के सजी दुनिया में 3 शयूं प्यारियूं घणियूं ॻाल्हाईंदा हलो 3 शयूं प्यारियूं। सिद्दीक केड़ी शे? माशाअल्लाह कुरान बुधी जेके वया मोटी था अचन। चो सुभान अल्लाह। नंबर पहिरों फरमाई
अन्नज़्र इला वजह रसूलिल्लाह। सिद्दीक तो चे अखियों मां अबू बकर जो जन चरो मदीने वारे साईं जो जे वेठो ॾिसां वेठो ॾिसां। अल्लाह अकबर। सिद्दीक तो फरमाए सोना अखियों मुझू जन चरो मुस्तफा जो होजे वेठो दीदार के ड्राइवर के भी ॾिजाए। अल्लाह अकबर। वाह सिद्दीक तॾहिं त अध रात जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते ईंदो हो हीअं दर खड़काईंदो अबू बकर सिद्दीक मुस्तफा करीम जो साईं जन पुछंदा केरा दरवाजे ते। अल्लाह अकबर। अबू बकर साईं जवाब ॾींदो साईं मां अबू बकर आहियां ख़ैर ताए अध रात जो कीअं आवासीं 2 मिंट ज़ियारत करायो। हज़रत अबू बकर साईं तो फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि ईंदा हा मां साईं खे हथ ॾींदुमि सलाम कंदुमि। सिद्दीक जा हथ मोहम्मद जे हथनि में मोहम्मद जा हथ सिद्दीक जे हथनि में हिक ॿिए जो दीदार था कनि। न सिद्दीक तो ॻाल्हाए न मदीने वारो साईं तो ॻाल्हाए। थोड़ी देर गुज़री अबू बकर इजाज़त वती साईं वञा। इजाज़त मिली मुझो सोनो सिद्दीक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वयो त साईं जन पुछो अबू बकर हाल अहवाल कोन ॾिनई कीअं आहे। चैसे हाल अहवाल इहो आहे रात थी घर आयब घर वारनि खे चयो मानी ॾियो। घर वारनि चयो मानी ख़त्म थी वई आहे साईं घर में अटो भी कोन हो मानी पचराया। हालांकि अबू बकर वॾो आसूदो साहबी हो मदीने में 4 दुकान हुया सब मुहम्मद जे दीन तां घोर करे छॾई। घोटकी में जो के 4 दुकान कपड़न जा हुजन इहो गरीब आहे इहो आसूदो आहे न। अख मारे कर 4 दुकान कपड़न जा सिद्दीक गया सब मुहम्मद जे दीन तां घोर करे छॾई। असां 1000 रुपयो चंदो ॾींदा आहियूं बि चवंदा आहियूं आमिर मानी भली खाराइजांइ मां चंदो भलो ॾिनो अथमि। हे अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं खे चए थो साईं बुख लगी घर में अटो कोन हो साईं बुख जे करे निंड भी न पी अचे। पो सोचम त वञा पंहिंजे महबूब मुस्तफा जो दीदार कयां। साईं अल्लाह जी ज़ात जो कसम तवां जे दीदार सां अबू बकर जी बुख भी लगी वेंदी आ उञ भी लगी वेंदी आ निंड भी वठी वेंदी आ। हाय हाय वज़वा जे चेहरे में एॾो मज़ो इने के चबो आशिक़ रसूल। हाँ माशूक जे दीदार सां बुख लही हे सच्चा आशिक़ हा कुटी खाने वाला ना। लैला ए मजनू आशिक थियो पो मजनू लैला जे दर ते ॿाहिरि वेहे परे थी त लैला वरी कुटी भोरे मखण जी मोकिलींदी हुई। पो विच में जेको नकुली मजनू हो उहो खाई वञे प्यालो ई चटे वञे मूसा असली मजनू ते पहुचे ई न। जेको नकुली मजनू हो वो प्यालो चटे मोकिले। लैला वरी ख़ुशि थिए त मुंहिंजो जेको आशिक़ आहे उनखे का मुंहिंजी मखण वारी कुटी एॾी वणी आहे जो प्यालो ई चटे मोकिले थे। हफ़्तो 2 हफ़्ता मखण जी कुटी पई नकुली मजनू खाए। आख़िर लैला आज़मायो। लैला चयो पंहिंजे गुलाम खे अॼु प्यालो ख़ाली खणी वञ छुरी भी खणी वञ। मजनू खे चयो त लैला चवई थी त अॼु मुंहिंजो आशिक़ आहे त मूंखे रत जो प्यालो भरे ॾे मूंखे रत ॾे। जॾहिं गुलाम पहुतो मजनू अॻे ई इंतज़ार में हो त ॼाण थी मूंखे कुटी मिले। ॾिसे त प्यालो ख़ाली आहे छुरी पई आहे ते हे छा आहे ते लैला चयो थी त 15 ॾींहं कुटी खाधी थी मखण जी अॼु रत कढी ॾे। त हुन नकुली मजनू चयो ओ रत ॾियण वारो मजनू होॾे वेठो थी बाक़ी कुटी खाने वारो मां आहियां। अल्लाह नबी साईं जा सहाबा रत ॾियण वारा मजनू आ। हिकड़ी जंग में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के काफर तीर कमान मोहयो
त मुसलमाननि जे नबी जी अख में लगे, अख निकरे, मुसलमाननि जो नबी नऊज़ बिल्लाह ऐबदार थे। सहाबीअ देर न कई, हज़रत क़तादा साहबी रज़ी अल्लाह ताला अन्हु अॻिते वधियो, चे तो आसमान दे तके दुआ तो घुरे, या अल्लाह यो तीर मां क़तादा जी अख के लगे, मुझे मोहम्मद जी अख के न लगे, रब तू बचाई जाए। ई हरत देणो हिय जादो तीर अचे काडे पंहिंजो मुंह करे, अल्लाह करे मुंहिंजी अख के लगे, महबूब के न लगे। लगी तुझी तार आ जिन खे दुनिया में उहे दीवाना। लाउड भी अड़ा घुराया तो माशाअल्लाह दिल चे थी सजी रात वाइज कया। नजीब सां तो पुरानी यारी है, मुजीब नजीब मुजीब सां घोटकी में हुजे जलसो तो लाउड मुजीब जा हुजन। अल्लाह कबूल फरमाए। कुरान जा आशिको दीन जा परवानो हज़रत क़तादा साहबी पंहिंजूं अखियूं ॾिनियूं, अल्लाह करे मूंखे तीर लगे, मिठे मोहम्मद के न लगे। फरमाइंदा क़तादा साहबी जी अख के तीर लगो, अख निकरी आई, मैदान जंग में अख किरी पई। क़तादा साहबी जी रत वहे पई। मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह लिखियो वा अरबीअ में किताब नबी साईं जे मौजिज़नि जो, किताब जो नालो वा कूतुल आशिकीन, असांजे मदरसन में मौजूद आ। ऐं जंहिं लिखियो वा मां उन जी क़ब्र ते भी कुरान पढ़ी आवा। ठटे ज़िले में मकली जो क़ब्रिस्तान आ, तव्हां करे वञो न मकली जो क़ब्रिस्तान, हिन पासे नो साईं मोहम्मद हाशिम ठटवी जी क़ब्र आ। उन मौलवी जी गाल तो ॿुधायां, मोहम्मद हाशिम वो फ़कीर आलिम हो, आशिक रसूल हो, देवबंद जो आलिम हो। जॾहिं नबी साईं जे रोज़े ते वियो, साईं के सलाम पढ़े, अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, त नबी साईं रोज़े में जवाब ॾिनो, वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम। सुभान अल्लाह। अल्लाह हिन जमात के आलिम अहिड़ा ॾिना। तो रोज़े पाक ते ॿ मौलवी बीठा, बिनी जो नालो मोहम्मद हाशिम हो। त हिकिड़े मौलवी चयो त नबी से मांखे जवाब ॾिनो, ॿियो भी मोहम्मद हाशिम चे मांखे जवाब ॾिने। अञा पाण में ॻाल्हाइनि पिया त नबी जो ॿीहर आवाज़ आयो रोज़े मां, वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम ठटवी। जॾहिं नबी साईं ईअं चयो त ॿियो मौलवी चुप थी वियो, त इहो मक़ाम मुंहिंजो न आहे, मोहम्मद हाशिम तुंहिंजो मक़ाम। मां ख़ुशि पियो थियां, नबी से मांखे जवाब ॾिनो, पर नबी चिटो कयो, मोहम्मद हाशिम उहो जेको ठटवी ठटे शहर जो, उते ॿियो मौलवी चुप थी वियो, भाई इहो मक़ाम तुंहिंजो आहे। अल्लाह मोहम्मद हाशिम ठटवी लिखियो आहे, हज़ारे मौजज़ा 5000 मौजज़ा लिखिया थे नबी साईं जा, ऐं सभु बरहक़, सभु हदीसुनि मो साबित। क़तादा साहबी जी अख निकिरी पई, ॻाल्हि यादि आहे न, उहा अख खणी नबी साईं ॾे आयो, हीअं हीअं तिरीअ ते, या रसूल अल्लाह तव्हां जो दिफ़ा कयो, जंग पूरी थी आहे, अख निकिरी वई आहे, हिकिड़ी अख बची आहे, रत वहे थी। साईं जन फरमायो साफ़ कर। फरमाईंदा साहब उन जे अख वारी जाइ के साफ़ कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अख पंहिंजे नबूवत वारनि हथनि सां खणी क़तादा साहबी जी अख वारी जाइ ते रखी, हीअं पंहिंजो लुआ मुबारक कढी, नबी से पंहिंजो लुआ हुन साहबीअ के अशद आंगुर सां, जंहिं आंगुर जे इशारे सां चोॾीअ जो चंड भी 2 टुकड़ा थी वियो, उन आंगुर सां हीअं साईं जन मलम पटी कई, पंहिंजे लुआब जी साईं दुआ घुरी, या अल्लाह एतिरो कम मां मोहम्मद जो आ, बाक़ी अख के नूर ॾियणो ऐं शफ़ा ॾियणो तो रब जो कम आ। शफ़ा मां नबी जे